नाज़रीन असी हिन वक्त जो वो नवकोट शहर में मौजूद आहियूं ऐं ही नवकोट शहर के पासे में ही जिथा खां थर जूं भिटूं शुरू थियन थियूं उते ही मीरन जो किलो है। असी हिन वक्त उन किले ते मौजूद आहियूं। ही किलो तव्हां ॾिसो पिया हींअर बारिश जो टाइम है ऐं थर वठो है। हिते काफ़ी मानू जेके से घुमण ऐं तफरी करण लाइ अचन था। असी अव्हांखे ही किलो अंदरून जी हिन जी साइड है ऐं अंदर जो है वो भी तव्हांखे ॾेखारींदासीं। ही किलो जो है सो सिंध जो तारीख़ी किलो है ऐं असां हिन वक्त उन किले ते मौजूद आहियूं। असी तव्हांखे ही किलो कोशिश कंदासीं त मुकमल तौर ते घुमायूं। ही किले जो मेन गेट है जिथा असी अंदर दाख़िल थी रहा आहियूं ऐं ही सिंध जो तारीख़ी किलो है। हिन किले के जो सो मीरन जो किलो करे चयो वञे थो। ही किले जी अंदरूनी जी है हिस्सो है। ही सिंध जो तारीख़ी माग मीरन जो किलो है। ही उन दौर जूं तोहफ़ूं आहिनि। ही जेके तोहफ़ूं आहिनि जेके उन किले में रखियल आहिनि ऐं हिन किले जे बाबति ही समूरी तफ़सीली लिखियल है। सिंध जे हुकुमरान मीर करम अली खान तमीर करायो हो। नाज़रीन ही किलो जो है सो सिंध के हिकिड़े बादशाह मीर करम अली खान जो तमीर करायो हो ऐं ही किले जी अंदरूनी हिस्सो है जो हे उन दौर में जॾहिं मीरन जी हुकूमत हूंदी हुई सिंध ते तॾहिं मीर पंहिंजे एरिया में अहिड़े क़िस्म जा किला ठाराईंदा हुआ ऐं उन जा अहिड़ा वॾा कोट बि हूंदा हुआ। ही उन किले जो सॼो अंदरूनी पस मंज़र है जो असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं हिन किले ते मथे चढ़ण जे लाइ बि रस्तो है ऐं असीं मथे चढ़ंदासीं ऐं उतां खां बि तव्हांखे नवकोट शहर ऐं हिन किले सां लॻंदड़ थर जूं भिटूं तव्हांखे ॾेखारींदासीं। नाज़रीन ही रस्तो जो है वो किले ते मथे वञण जो है। जे रस्ते जे ज़रिए असीं हिन किले ते मथे वञी रहिया आहियूं ऐं मथे पहुचण खां पोइ तव्हांखे हिन किले जो पस मंज़र ॾेखारींदासीं त ही किलो सिंध जो तारीख़ी किलो है ऐं ही मीरन जे दौर जो ठहियल किलो है ऐं अॼु बि ही सलामत है ऐं हिन खे कई साल गुज़री वञण जे बावजूद भी ही किलो जो सो मौजूद है ऐं असीं हिन किले जे मथे हिस्से ते मौजूद आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हिन किले ते जो कमु थियल है जेका चिटसाली थियल है उहा इंतहाई ख़ूबसूरत नमूने सां थियल है। असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे सिंध जा तारीख़ी माग हमेशह ॾेखारींदा रहिया आहियूं। अॼु असीं जो नएकोट शहर जे भरिसां हिन किले ते मौजूद आहियूं ऐं असां मथे मौजूद आहियूं। उतां खां तव्हांजो हिन किले जो पस मंज़र ॾिसी सघो था। हे दोस्तनि जेके मूंसां गॾु आहिनि ऐं हे दोस्त नएकोट जा आहिनि ऐं असीं जेको गॾिजी निकिता आहियूं घुमण जे लाइ। हे दोस्त मूंसां गॾु आहिनि ऐं असीं जेके मुख़्तलिफ़ तारीख़ी बाग आहिनि उन ते वेंदासीं ऐं उन्हनि जो वीडियोस ठाहे तव्हांखे ज़रूरु उन्हनि जे बाबति आगाह कंदासीं। नाज़रीन हे उन दौर जूं तोहफ़ूं आहिनि जेके अॼु बि किले ते मौजूद आहिनि ऐं हे तोहफ़ूं जेके आहिनि से हिन मीरन जे किले ते मौजूद आहिनि। उन खां अलावा जेको उमरकोट में उमर जे नाले सां किलो है उते भी अहिड़ियूं तोहफ़ूं मौजूद आहिनि। असीं सुभाणे कोशिशि कंदासीं त उमरकोट जो किलो जो है उन ते पहुचूं ऐं उहो बि तव्हांखे घुमायूं ऐं असांजे चैनल यूट्यूब जे ज़रिए सिंध सुराण जे ज़रिए तव्हांखे सिंध जा उहे तारीख़ी माग ॾेखारियूं। ही हेठियों हिस्सो आहे ज़मीन जो ऐं ही जेके थर जी साइड है ऐं हिन ही ज़मीनी हिस्सो है। तव्हां ॾिसो त ही केॾो ख़ूबसूरत मंज़र है। सिंध जेकी सदियुनि खां हिकु ख़ूबसूरत धरती रही है ऐं हुन जा किला ऐं कोट ऐं हुन जा तारीख़ी माग जेके आहिनि से अॼु बि ख़ूबसूरती जो हिकु ओञाण आहिनि। ही थर जी उहे पहिरियों भिटूं आहिनि जिथां खां थर शुरू थिए थो ऐं हींअर बरसातनि जे पवण खां पोइ जेको आहे सो थर
हाणे साओ थींदो रहे पियो ऐं उन ते जेको आहे गाह बि फुटे पियो ऐं उते माण्हू जेके आहिनि से इंतिहाई ख़ुशहाल आहिनि, ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि ऐं काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि पूरी सिंध खां हींअर थर तरफ़ अचनि था ऐं ख़ासि तौर ते 14 अगस्त वारे ॾींहंनि ते थर में इंतिहाई वॾी रश रही ऐं इंतिहाई माण्हुनि जी पीअ रही। हीउ थर जो अंदि पहिरियों ॿाहिरियों हिसो आहे जिथे तव्हां ॾिसंदव त भिटूं तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं। नाज़रीन, असीं हिन वक़्तु किले जे मथे हिसे ते मौजूदु आहियूं ऐं हीउ हेठि ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं हीउ रोड जेको आहे उहो नए कोट शहर ॾे वञे थो ऐं हिते तव्हांखे हीउ ॾेखारियूं पिया त इहे माण्हू जेके आहिनि से हिते तफ़रीह लाइ पहुतल आहिनि ऐं इहे माण्हू जेके आहिनि से घुमण जे लिहाज़ खां मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि खां आयल आहिनि ऐं हीउ साम्हूं थर जो ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं थर जेको सिंध जो इंतिहाई ख़ूबसूरत हिसो आहे ऐं मारवी जो देश आहे।